खानपुर वेझो ॻोठ नबीदाद पहवार में मंथली न ॾियण तां जाफ़री ऐं नंदवाणी बिरादरी जे हथियारबंदनि जी फायरिंग में घर ॿाहिरां बीठल नौजवान इस्माइल उर्फ इमदाद पहवार क़त्ल। तफ़सीलन मूजिब खानपुर थाणे जी हद ॻोठ नबीदाद पहवार भरिसां जाफ़री ऐं नंदवाणी बिरादरी जे हथियारबंदनि पुराणे फसल आबाद करण जी मंथली न ॾियण तां नौजवान खे क़त्ल करे छॾियो। क़त्ल थियल इमदाद पहवार जे वारसनि ॿुधायो त नौजवान खे जाफ़री ऐं नंदवाणी हथियारबंदनि भत्तो न ॾियण ते क्लाशनकोव जा ब्रश हणी ज़ख़्मी करे फ़रार थी विया। नौजवान के अस्पताल नियो पियो वियो त रस्ते में ज़ख़्मनि जा सूर नसंदे फोत थी वियो। खानपुर पुलिस वाक़े वारे हंधि पहुची नंदवाणी ऐं जाफ़री बिरादरी जी औरतुनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। SHO खानपुर मोहम्मद नवाज़ कोराई ॿुधायो त कार्रवाई करे जवाबदारनि जूं औरतूं गिरफ़्तार कयूं आहिनि। जवाबदार धुर जा मर्द घर ख़ाली करे फ़रार थी विया आहिनि। केस दाख़िल करे कातिलनि खे हर सूरत में गिरफ़्तार कयो वेंदो। ॿिए तरफ़ फोती जो लाश घर पहुचण ते घर में कोहराम मची वियो। वारसनि पारां आला इख़्तियारनि खां कातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।